हिन वक़्तु असां असेंबली जे ॿाहिरि आहियूं ऐं असेंबली जो इजलास ख़तमु थियो आहे। मुंहिंजे पोयां तव्हांखे नज़र ईंदो विशाल जेको खानपुर मां आयो आहे ऐं हिकिड़ी दाह खणी पहुतो आहे असेंबली में राजा खान महर जे हवाले सां मुबैना जेको तशदुद कयो वियो आहे उन्हनि ते, हुननि जी कहाणी तव्हांखे असीं उन्हनि जे ई ज़बानी ॿुधायूं था ऐं पुछूं था त हीउ मामिलो छा आहे ऐं कीअं थियो आहे। मामिलो इहो ई आहे त हुननि मूंखे पंहिंजे बंगले ते घुरायो, मूंखे चयनि हिसाब, मां चयो बिल्कुलु साईं मां 2 ॾींहंनि में हिसाबु ॾींदुमि। उनखां बाद मां उनखे चयो मां वधीक पार्टनरशिप नथो हलाए सघां, त उन्हनि खे इहो गुस्सो अचण ते मूंखे तशदुद कयो वियो। मुंहिंजा कपिड़ा लाहे, मूंसां वॾी बदतमीज़ी कई वई, पंहिंजे नौकरनि सां गॾु अधु कलाकु पूरो। मां तव्हांखे छा ॿुधायां, वधीक इहे ई शयूं आहिनि जेके मां ॿुधाए सघां थो तव्हांखे। अच्छा, इहो जेको तव्हां ॿुधायो तशदुद वारो, त इन जी वजह छा हुई ऐं एतिरी हद ताईं पहुतो? ॾेती लेती जो को मसइलो हो, कहिड़े हवाले सां? भले ॾेती लेती जो मसइलो हुजे, ॾेती लेती जा मसइला मसाइल हर माण्हू सां हलंदा रहंदा आहिनि ऐं मां उन्हनि जो पार्टनर हुयुमि, पोइ मां उन्हनि जो मुलाज़िम न हुयुमि जो उहे मूंखे कुटनि। पार्टनर जो एतिरो ई हक़ु हूंदो आहे जेतिरो बराबरि जो। कुटण वग़ैरह या तशदुद करण जो मां नथो सम्झां इहो को पार्टनरशिप आहे या इहो इंसाफ़ आहे। मां इन मीडिया ते तव्हां सां अॼु इन करे ई आयो आहियां जो मूंसां तशदुद थियो वियो आहे, न त मां इहे शयूं छो कयां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां पंहिंजी बेइज़ती करायां इन टाइप जी। अच्छा, तव्हां जिते असेंबली जी में दाह खणी पहुतव त केरु तव्हां सां मिलियो, कंहिं तव्हांखे इहो हिमत ॾिनी ऐं हिमथायो त हा तव्हांजो मसइलो हल थींदो? कहिड़े MPS सां तव्हां मुलाक़ात कई? सरदार मोहम्मद ख़ान मर्द असांजे शहर जा वॾा आहिनि, उहे असांजा सरदार बि आहिनि, असांजा मालिक आहिनि। उन्हनि मूंखे यकीन ॾियण ॾिनी आई आहे त तोसां इंसाफ़ थींदो। मां पुर यकीन आहे उहे मूंखे इंसाफ़ ॾींदा इन शइ।